जस्टिस याहिया अफरीदी जी सदारत हेठ जुडिशियल कमीशन जा इजलास थी रहा आहिनि। जुडिशियल कमीशन जे हिक इजलास में सिंध ऐं पेशावर हाईकोर्ट जे जजनि जी मुक़ररी ते गौर वीचार कयो वेंदो। ॿिए इजलास में जस्टिस शाहिद बिलाल जी आइनी बेंच में शमूलियत ते गौर थींदो। कल इमरान खान साहब कोर्ट से उठ के चले गए कि मुझे कोर्ट में नहीं बैठना। आप अदालतों को इस तरह मलाइन नहीं कर सकते, अदालतों को इस तरह नहीं झुका सकते। प्रेसिडेंट 12 साल तक जो है वो बगैर किसी सजा के उन्होंने जो है जेल काटी। तो हमने अदालतों में एतमाद किया। ये नहीं कि हमें कोई किसी फेवर की कोई उम्मीद थी, लेकिन हम अदालतों को फेस कर रहे हैं। अदालतों में, मुल्क में बैठकर, कोर्टों में बैठकर, जेलों में बैठकर हमने उन्होंने सारी चीजों को फेस किया। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो आहे त तहरीक इंसाफ बानी खे रिलीफ रुगो अदलिया ज़रिए ई मिली सघे थो। पीटीआई जो माइंड सेट डिक्टेटर वांगुरु आहे ऐं मुल्क में ॾफेड़ ऐं नफ़रत पखेड़ चाहे थी। सोशल मीडिया ते नफ़रत ऐं कूड़ पखेड़ पियो वञे। अॼु अमीन गंडापुर वफ़ाक़ ते हमिलो करण लाइ तयार रहंदो आहे। आमराड़ी सोच रखंदड़ चाहिनि था त अदालतूं संदन चवण ते हलनि। पीटीआई बानी चाहे थो त सॼो मुल्क संदसि चवण ते हले। ख़ैबर पख्तूनख्वा जूं हालतूं सूबाई हुकूमत जे कंट्रोल में न आहिनि। ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस में पीटीआई खां सवाइ समूरनि पार्टियुनि शिरकत कई। ख़ैबर पख्तूनख्वा में अमन अमान जी सूरतहाल इंतहाई ख़राब आहे। पानी जी विर्छ 1991 वारे ठाह तहत थियणु घुर्जे। सूबाई वज़ीर सईद गनी एमकेएम जे इल्ज़ामनि खे रद्द करे छॾियो। संदसि चवणु आहे त एमकेएम खां सवाल कयो वञे त कराची शहर खे कंहिं तबाह कयो। केएमसी, केडीए ऐं ॿियनि इदारनि खे कंहिं तबाह कयो। के4 मनसूबो बदकिस्मतीअ सां वधीक देर जो शिकार थी वियो। कराची जूं हालतूं ऐं मईशत बहितर आहिनि। 5% मैं तो कहूँगा ये मुल्क एग्रीकल्चर पे चलता है। अगर एग्रीकल्चर नहीं हो तो हमें न चावल मिलेगा, न गेहूँ मिलेगी, न हमें शुगर केन मिलेगा, न कॉटन मिलेगी। और भी जितने क्रॉप्स हैं, वेजिटेबल्स हैं, ये सब दरिया के पानी से निकलते हैं। जो एग्रीमेंट है इरसा की, उसके हिसाब से पानी मिलना चाहिए। और इस टाइप की जो चीज़ें होती हैं हम उसकी मुखालफत करते हैं। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहबा ने धरना लगाया था, आप लोगों को याद होगा, तो बॉर्डर पे उस पर पूरा सिंध आया था। तो अभी हम वही टाइम लेके चलेंगे कि कुछ भी हो जाए, सिंध का पानी हमारे से ये नहीं ले सकते। गन पॉइंट पे हम पानी नहीं देंगे। सिंध असेंबली जे अॻूणे स्पीकर आगा सिराज सुरानी चयो आहे त वफ़ाक़ ऐं सूबा पाणी मामले ते गॾिजी वेही इतफ़ाक़ राय सां फ़ैसिलो कनि। सिंध सां नाइंसाफ़ी न थियणु घुरिजे। मुल्क जो 95% ज़राअत ते हलंदो आहे। पाणी मामले ते पीपल्स पार्टी अॻु मुखालफ़त कई आहे, हाणे बि करे थी। पाणी मामले ते सिंध जी कॉन्फ्रेंस ऐं नेशनल पार्टियुनि सां गॾु बीठल आहिनि। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में तेज़ी जो रुझान बरक़रार। 100 इंडेक्स 1000 खां वधीक पॉइंट्स जे इज़ाफ़े सां 1,09,238 पॉइंट्स जी बुलंद तरीन सतह ते पहुची वई। डॉलर जे अघ में अमरीकी करंसी जी लाभ जो सिलसिलो बरक़रार। सोशल मीडिया ते मुल्क ख़िलाफ़ मुहिम हलाईंदड़नि जो घेरो वधीक तंग। सोशल मीडिया ते ज़हर ओगाछींदड़ वधीक 7 जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल। सिक्योरिटी इदारनि जो चवणु आहे त जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार करे कानूनी कार्रवाई कई वेंदी। तवानाई वारे सूबाई वज़ीर नासिर शाह सिंध में गैस जी लोड शेडिंग जो सख़्त नोटिस वरितो। सेक्रेटरी तवानाई खे ख़त लिखी गैस जी लोड शेडिंग जो मसइलो हल करण जी हिदायत। नासिर शाह जो चवणु आहे त सिंध सभ खां वधीक गैस जी पैदावार कंदड़ सूबो आहे। तंहिं बावजूदि सिंध वासी गैस जी सहूलियत खां वांझल आहिनि। थधि शुरू थींदे ई गैस जी लोड शेडिंग ज़्यादती आहे। मियां साबर सां हथियारबंदनि हथां हिकु ॼणो क़तल। हथियारबंदनि गुलबहार जखराणी खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो।
सिंझोरे में गोलियूं हणी क़तल करण खां पोइ तेज़ाब हारे साड़ियल औरत जी सुञाणप न थी सघी। पुलिस जी कोशिशुनि बावजूद केस जी जांच में का बि घुराई न थी। सरकारी फरियाद ते वाक़े जो केस दाख़िल। पुलिस जो चवणु आहे त औरत खे गोलियूं हणी क़तल करण खां पोइ लाश खे तेज़ाब हारे साड़ियो वियो आहे। मढ़ सड़ण सबबि आङुरियुनि जे निशाननि जी बि मैचिंग मुमकिन न आहे। पाकिस्तान की मेज़बानी हेठ चैंपियंस ट्रॉफी हाइब्रिड मॉडल तहत खेडी वेंदी 3 सालन ताईं। पाकिस्तानी भारत हिक ॿिए जे मुल्क में मैचूं न खेॾंदा। भारतीय मीडिया जी दावा आहे त पाकिस्तानी भारत में मामला तय थी विया आहिनि। चैंपियंस ट्रॉफी में भारतीय टीम पंहिंजूं मैचूं दुबई में खेॾंदी।